अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ अमरीन खान। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV न्यूज़। हिकु नज़र हेडलाइंस ते। काबुल जो कंट्रोल हासिल करण बाद तालिबान अफ़गानिस्तान में जंग ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। आलमी बिरादरी जे ख़दशात खे ख़त्म करण जो पिणु यकीन ॾियारियो। तमाम अफ़गाननि खे मसलियत जी पेशकश, मुल्ला बिरादरी जो वीडियो पैगाम जारी। काबुल में गैर मुल्की परवाज़ूं अण ऐलानियल मुदे ताईं बंद। फ़ौजी जहाज़ खे चिंबड़ी फोत थियण वारनि वाक़िअनि बाद अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। गैर मुल्की सख़्त परेशान। रूसी सिफ़ारतखाने इंकशाफ़ कयो आहे त अशरफ गनी पैसनि सां भरियल 4 गाॾियुनि ऐं हेलीकॉप्टर सां फ़रार थियो आहे। जॻह घटि हुजण सबबि अशरफ गनी खे घणी रक़म छॾणी पई। रूसी सिफ़ारतखाने जो चवणु आहे त काबुल में अमन क़ाइमु थी रहियो आहे। अफ़गानिस्तान मां महफ़ूज़ मुंतक़िली में किरदार अदा करे रहिया आहियूं। पाकिस्तान अफ़गानिस्तान जी सूरतहाल खां बेख़बर नाहे। वज़ीर आज़म इमरान खान जे मुशीर सिंध डॉक्टर ग़ुलाम अरबाब रहीम घोटकी में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त पीपल्स पार्टीअ जो वतीरो रहियो आहे। जलसनि में जुलूसनि में नांग विचूं छॾणु। इमरान खान करप्शन ते समझौतो नथो करे, उन करे खेनि नथो वणे। PB मुख़ालिफ़ इत्तेहाद खेनि चूंडनि में भरपूर शिकस्त ॾींदो। उन्हनि जो वतीरो इहो ई रहियो आहे न। भुट्टे साहिब जे ज़माने खां वठी हमला कराइण माण्हुनि ते, कंहिंखे विछूं छॾणु, कंहिंखे नांग छॾणु जलसनि में, इहो त तरीक़ो रहियो आहे हिननि जो। अवाम ॿुधायो, अवाम ॿुधायो न। गुज़रे त अवां सां पई, मूंसां बि कोन पई गुज़रे। अवां सां गुज़रे, मूंसां बि गुज़रंदी हूंदी, पर अवां सां वधीक गुज़रे। करप्शन त ख़ान साहब कंप्रोमाइज़ नथो करे। ख़ान साहब सां ई विड़िया बि न करे वेठा आहिनि न। ख़ान साहब खे शायदि माण्हुनि कुझु चयो कंप्रोमाइज़ करण लाइ बि नथो करे, न पीपल्स पार्टी सां न नून सां। उहो चयो त करप्ट आहिनि ऐं कुझु माण्हुनि चयो त तव्हां पीपल्स पार्टी सां गॾिजो, न जवाबु ॾिनो। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त ईंदड़ 20 अगस्त ताईं पाणीअ जी खोट वधीक शिदत अख़्तियार कंदी। LBOD जे तामीर अजीब हुजण सबबि बदीन हर साल ॿुॾे थो। LBOD खे ठीकु करण लाइ 87 अरब घुर्जनि, जेकी वफ़ाक़ जारी न पियो करे। ये होगी कि इसके ऊपर बदीन का मीडिया आवाज़ ज़रूर उठाए कि भाई पानी कम आता है, बदीन को नुकसान होता है। बदीन में पानी 2 महीने के लिए हमें बदीन में 35,000 क्यूसेक पानी कोटरी बैराज पे चाहिए। 2 महीने के लिए चाहिए, 1 दिन के लिए नहीं चाहिए। ये आप आवाज़ उठाएं और यहाँ पे जो हमारे अलायंस में बैठे हुए हैं, वहाँ पे तहरीक इंसाफ के साथ वो हुकूमत से डिमांड करें और ये भी करें कि ये जो 2 फ्लड कैनाल चला रहे हैं अभी, CJ कैनाल, TP लिंक कैनाल, ये फ्लड में चलाने। जब हम सूख रहे हैं, हम प्यास से मर रहे हैं, तो आप दोनों कैनाल चला रहे हैं वहाँ पे। गोलार्ची में SUP अॻवान अमीर आज़ाद पनवर चयो आहे त PP पाणीअ जे मामले ते संजीदा नाहे। एहतिजाज करणो अथनि त ऐवाननि में कनि। हुन चयो त पाणी खोट ख़िलाफ़ 3 सालनि खां एहतिजाज कनि पिया, जॾहिं त गूनी कैनाल रिमॉडलिंग ऐं ॿियनि कमनि जी मद में आयल रक़म 27 अरब रुपया मुबैना हड़प कया विया। घोटकी में सरकारी हुकमनि तहत लॻायल मुख़्तलिफ़ कैंपुनि में टेंटनि जी रक़म न मिलण ख़िलाफ़ टेंट दुकानदारनि जो एहतिजाज। संदन चवणु हो त टेंट इस्तेमाल बाद रक़म न पई ॾिनी वञे।